मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। अॼु तव्हां सां सिंध जी तारीख़ मुतालिक़ ॻाल्हाईंदुसि त सिंध केतिरी क़दीम आहे, सिंध जी तहज़ीब केतिरी अज़ीम आहे, सिंध जी तारीख़ जेतिरी एहराम मिस्र क़दीम आहे, इराक़ जी तहज़ीब क़दीम आहे, सीरिया जी तहज़ीब क़दीम आहे, ओतिरी सिंध जी मुअन जे दड़े जी बि तहज़ीब क़दीम आहे जेका 3000 साल मुअन जे दड़े जी तारीख़ जेका आहे क़बिल मसीह साबित थी आहे। मोहतरम साथियों, सिंध हिकु आज़ाद वतन हुयो, सिंध ख़ुदि मुख़्तियार वतन हुयो। हिन इलाइक़े में फ़क़ति 2 मुल्क हूंदा हुया, सिंध ऐं हिंद, ॿियो को बि मुल्क कोन हूंदो हुयो। हिन इलाइक़े में ब्राह्मण ख़ानदान ऐं राय ख़ानदान हुकूमत कई। ब्राह्मण ख़ानदान जो अॻुवाण राजा ॾाहर हुयो। राजा ॾाहर सिंध जो सपूत, नमक हलाल, सिंध जे वसीलनि जी तहफ़ुज़ करण वारी गैरत सां सरशार। राजा ॾाहर पंहिंजे वसीलनि जी, पंहिंजे धरती जे वसीलनि जी, पंहिंजे मुल्क जे कुदरती वसीलनि जी ईअं त उनजो बचाव कयो, तहफ़ुज़ कयो, हिफ़ाज़त कई जे मां पंहिंजे बचनि जे नामूस ऐं उनजे ज़िंदगी जो तहफ़ुज़ कंदी आहे। अरबन जॾहिं ॾिठो 712 में मोहम्मद बिन कासिम त सिंध एॾी ख़ुशहाल आहे, सिंध वटि एॾा कुदरती वसीला आहिनि, त उनजे सोच में इहो फ़ुतूर पैदा थियो त धरती धणनि खां धरती कीअं खसिजे, उते कब्ज़ो कीअं कजे ऐं उन धरती जो मालिक कीअं बणिजे। अरबन जी काह खां अॻु में ईरान में काह करे सिंध ते हुकूमत करे चुको हुयो तमामु घणो अरसो। उन्हनि जा बि असां ग़ुलाम रहिया हुआसीं ऐं 712 में जेको मोहम्मद बिन कासिम काह करे आयो, उन वक़्तु राजा ॾाहर हितां जो हुक्मरान हुयो, उन सां उनजी जंग थी ऐं राजा ॾाहर उन जंग में धरती तां क़ुर्बान थी वियो। हिन इलाइक़े मां हिंदू राज ख़तमु थी वियो ऐं मुसलमानी राज क़ाइमु थी वियो। 712 में जॾहिं मोहम्मद बिन कासिम काह करे आयो, 1026 ताईं अरबन जी हिते हुकूमत रही। अरबन खां पोइ अरबन सां विड़ी करे सूमरन हुकूमत उन्हनि खां खसी, जेका 300 साल सूमरन जी हुकूमत सिंध जे मथां रही। सूमरन खां समन हुकूमत खसी, समन खां अरगूननि खसी, अरगूननि खां तुर्खाननि खसी, तुर्खाननि खां मुग़लनि खसी। मुग़ल जॾहिं सॼे हिंदुस्तान जे इलाइक़े ते कब्ज़ो करे चुका हुया त उन वक़्तु सिंध में गवर्नर राज क़ाइमु करे नाफ़िज़ करे हिते पंहिंजे गवर्नरनि जे थ्रू आया ऐं हिते अची हुकूमत कई। ऐं मुग़लनि खां पोइ हिते कलोड़नि जो सोनहरी दौर आयो। कलोड़नि मुग़लनि खां हुकूमत खसी ऐं कलोड़नि जे वक़्त में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस, ॿिया केतिरा ई अदीब ऐं शाइर हिन धरती ते जनम वरितो ऐं पंहिंजे धरती जे नमक हलाली वारो किरदारु उन्हनि अदा कयो। कलोड़नि खां पोइ टालपुरनि जी हुकूमत आई ऐं टालपुरनि जी हुकूमत खां पोइ 1843 में हिते अंग्रेज़ आयो। अंग्रेज़ आयो
जंहिं वटि हिते हुकूमत कई 1843 खां वठी करे 1947 ताईं अंग्रेज़नि जो जी इहा बेशकियत रही ईस्ट इंडिया कंपनी जी। असां उन्हनि जा महकूम रहियासीं। जॾहिं 1947 में अंग्रेज़ हितां वियो त सिंध जेका हज़ारे साल आज़ाद वतन जी हैसियत में रही, ख़ुदि मुख़्तियार वतन जी हैसियत में रही, पंज वसीलनि जी मालिक पाण हुई, जंहिंजी ॿोली शाहकार, जंहिंजी ॿोली जा 52 लफ़्ज़, जेकी वॾे शाहूकारी वारी ज़िंदगी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदी हुई सिंध वतन, उहो पाकिस्तान सूबे जो पाकिस्तान मुल्क जो हिकिड़ो सूबो बणिजी वियो ऐं असां कुदरती वसीलनि खां महरूम बणिजी वियासीं, पंहिंजी ॿोली खां महरूम बणिजी वियासीं, पंहिंजे धरती ते यतीम बणिजी वियासीं, पंहिंजे धरती ते पंहिंजे वसीलनि खां महरूम क़ौम जी जेका हींअर हालत आहे उहा क़ाबिल रहम आहे। पर अल्लाह जो क़ानून आहे, क़ानून फितरत आहे त हमेशह गासिब जेके आहिनि उहे गासिब नथा रही सघनि, छो त ज़ालिम ऐं मज़लूम, जाबिर ऐं मजबूर, हाकिम महकूम, ग़ालिब मग़लूब, गासिब मक़सूब, आजिर अजीर, सरमाएदार ऐं मज़दूर, जागीरदार ऐं हारी, सच ऐं कूड़ जो रिश्तो पाण में क़ाइमु नथो रही सघे। अहिड़ी तरह असांजे घटि जेको ग़ुलामी जो असांजे ॻिची में विधो वियो आहे, असांजे वसीलनि ते कब्ज़ो आहे, असांजे धरती ते कब्ज़ो आहे, असां पाण खे क़ैद था सम्झूं, ग़ुलाम था सम्झूं। हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो त हीउ वतन ख़ुशहाल थींदो, हीउ वतन आज़ादी माणींदो, अहिड़ी आज़ादी जेका तारीख़ी तौर ते तमामु पुराणे वक़्त खां जॾहिं सीरिया, मिस्र, इराक़ जी सक़ाफ़त वारनि अयामनि वारी झलक हीअ सिंध ॾींदी। इंशा ताला सुभाणे सिज उभरंदो। महिरबानी साथियो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं जेतिरो थी सघेव दोस्तनि ताईं मुंहिंजे शेयर करियो प्रोग्राम खे ऐं पाण ॿुधो ऐं टोटल वीडियोज़ मुंहिंजा जेके आहिनि 163 ॿुधो त जीअं मुंहिंजी रहनुमाई थी सघे, मूंखे फीडबैक बि ॾियो। महिरबानी साथियो, सदाईं आभार।